हिन वक्त होटल ते वञी छा कंदुसि? वञी थो ताक ते वेहां, मोर खे चवंदुसि चांहि खणी आ। चांहि खणी तयार करे ईंदो। अजायो छो वञी होटल ते रुला। बलूट अथसि पेट में, पी कोन थो, कॾहिं हेॾे कॾहिं होॾे। अलाह करे हवेली में वञे त वञी रेस को मथों पए। अदा दिलावर अॼु वञे पियो, ॿ ॾींहं तव्हां रही पओ। दिलावर खान इजाज़त न ॾींदो। उनखां अदा पाण इजाज़त वठंदो। तव्हां बसि इहो ॿुधायो त तव्हां हिते रहंदव या न? हाणे तूं चवंदी त छा असां तोखे जवाब ॾींदासीं? सोनी सदको सदको ॻाल्हाईंदे माठ छो थी करे वञे? असल छा आहे त मुंहिंजे ॻाल्हाइण ते केरु नाराज़ थींदो? हा ॿुधाए, केरु नाराज़ थींदो? जेको तुंहिंजे दिलि में ॻाल्हि हुजे नी उहो चई छॾंदी कर। मां ॾिसां थी त तव्हां ॿिन्हिनि में कावड़ घणी आहे। न न अहिड़ी ॻाल्हि न आहे। असां अजायो कावड़ छो कंदासीं? रेसियाणी मुस्कान चवे सही थी। असांजी रेसियाणी थोरी कावड़ जी ॾाढी आहे। मां कावड़ वारी आहियां। ॾिसो, तव्हांखे कावड़ अचे पई न, तॾहिं त हुन चयो तव्हांखे। कावड़ इन करे पई अचे जो ये नौकरानी पंहिंजी औकात खां मथे पई ॻाल्हाए। हिनखे बि असां जहिड़ो साह आहे। ये बि असां वांगुरु ई इंसान आहे। जेकॾहिं ग़रीब आहे त हिनजो मतिलबु इहो न आहे त असां हिनखां हिनजे ॻाल्हाइण जो हक़ खसियूं। ॻाल्हि लख जी कई अथव। वधीक ॻाल्हियूं पोइ थींदियूं। अॻु में मां अदा खे चई छॾियां त अदा दिलावर खे रवानो करे, पोइ त तव्हां हिते ई आहियो, पयूं कचरियूं थींदियूं। हा हा ज़रूरु। अदी दिलावर खान जे बारे में तैयारी करे छॾी? अदा कुझु ॾींहं हिते रहंदा, तव्हां उन्हनि जी अदा दिलावर खां इजाज़त वठी छॾियो। पर अदी अदा तव्हां मुंहिंजे लाइ बि इहो कमु न कंदव? अदी मां तोखे जवाब कीअं ॾेई सघंदुसि? त पोइ वञो ऐं उन्हनि खे रवानो कयो। उन्हनि जी घरवारी ऐं नौकरियाणी कुझु ॾींहं हिते रहंदियूं ऐं पोइ हितां गॾिया हलंदासीं उन दावत खाइण लाइ। जी अदी, कयां थो कोशिश। वॾा बाबा ॾाढी देर थी गई है, वो धरते में दिख तुसारी मर्जी। बाबा सही ॻाल्हि कबी थी तीज में बेहतर न मिटी और तुंहिंजो तयार कर। और तुंहिंजो तयार थियण ख़बर आहे मूंखे। दिलावर खान तव्हांजा ॿार हिते ई आहिनि। छा? हा, जेकॾहिं तव्हां दिलि सां इजाज़त ॾियो त तव्हांजा ॿार कुझु टाइम हिते ई हूंदा, छो त असी ज़ोर भरियो आहे त तव्हांजा ॿार हिते ई हुजनि। जॾहिं तव्हांजे दावत ते ईंदासीं त पोइ हितां गॾु ई निकिरंदासीं। बहादुर खान, जॾहिं न्याणीअ एतिरो इसरार कयो आहे त पोइ ही मोहबती माण्हू केरु थींदो आहे न्याणीअ खे जवाबु ॾियण वारो? हीअ तव्हांजी मर्ज़ी। बस दिलावर खान, इहा ई त तव्हांजी वॾपण आहे। महिरबानी। बसि हाणे इजाज़त। अधु को मूं तरफ सोरे वठो, अधु को बि कोन्ही को। बाक़ी जेकॾहिं अखी ऐं मघा पहिरीं सोर ॾेवां वेठा चटीस। वॾे नंढे सां ॻाल्हाइण जी का तमीज़ ई कान्हे। ढोलू राजकू रोलू ॻाल्हाइण जी तमीज़ है, बाक़ी तूं असांजी असुली कोन्हे ठाहिण ॾेसी। घड़ी जाड़ी न हट।
ख़बर आहे तुंहिंजी असली कोन ठहंदी छाते जो भंग में रंग मिलायो अथव सुधा हुन तूं ई असां ॾा फ़ैसिला कर ॻाल्हि कर ढोलू कहिड़ो भंग में रंग मिलायल आहे ॻाल्हि ॿुध सुधा जेॾी महिल बि मैं चांहि तयारु करंदा पिया गिराकां दे लाइ ओॾी महिल चिभाती रटे अॻिते पता अधु कोप मैं ॾहीं सोर जेकॾहिं हर मंगे जूं अधु कोप मैं चिभड़कूं ॾियां असां ॾिठासीं तूं आप ॿुधा इहो त सरासर ग़लति आहे हर मंगे मां अधु कोप चांहि बचे उहो बि चिभड़ पी वञे कोई बचत दूर थींदी तॾहिं त खेंदा पिया त असांजी असुल बि कान ठाती पर मौत पोइ खगा इहा ॻाल्हि सम्झंदा बि कोन्हे पिया चिभड़ इहा त तूं सरासर ढोलूअ सां बेवाजिबी थो करे सोडा जैसी त हिन ए खगा बेठा था असांजी त असुल बि कान ठाती अरे हाणे छॾ बात खे सोढो आयो आहे हिनखे चांहि प्यार चिभर ॻाल्हि ॿुध सुपारिश न कर ए सोडा में त नंढे लारा यार ए तूं अहिड़ी चांहि पिलासां अहिड़ी चांहि पिलासां मथे जूं ठका निकल वञनि ठका मथे मां ठका निकितो त बाक़ी दिमाग़ में छा बचंदो सुधा तेॾा दिमाग़ ताज़ा तवाना थी वेंदी फ्रेश थी वेंदी फ्रेश पोइ वारो करे यार पोइ अहिड़ो त भंग में रंग मिलाए जीअं वञी थिया ख़ैर भंग कान्हे का बाक़ी खीर ऐं खंड अहिड़ी पिया पती मिलाईंदा आहियूं जो पती थिया ख़ैर इहो ढोलू इन मात को मूंखे बि सोरे ॾिजाए जेकॾहिं ईअं मां कावड़ में रहियसि त मूंसां ऐं ज़ीनत जो कॾहिं बि मूं मथां एतबार न रहंदो ऐं बाबा दर दर ते भटकंदो रहंदो पाण खे मटाइणो ई पवंदो हा पाण खे मटाइणो ई पवंदो दादी हाणे तबियत कीअं अथव कुझु ठीकु आहे त पोइ ही अजायो छा पई वेठी सोची अॼु ई सोच न आहे बसि इहो ई हर वक़्तु ख़ौफ़ थो रहे त किथे मूसा बाबा खे मारे न विझे दादली तूं जेकॾहिं पंहिंजे पीउ जे मथां ज़ोर रखी हा त हे शहर छॾे वञी हा बाबा कॾहिं बि ही शहर कोन छॾींदो दादली तूं पाण खे संभाल त कंहिं वक़्तु ॿई रलिजी ऐं मूसा खे राज़ी करे वठो मूसा कोन मञींदो छो कोन मञींदो तूं सम्झे थी त मूसा बाबा खे माफ़ कंदो दादली जॾहिं तोखे माफ़ करे सघे थो त पोइ तुंहिंजे पीउ खे छो न माफ़ कंदो मूंखे ख़बर आहे त मूसा मूंखे छो माफ़ कयो आहे कहिड़ी ख़बर अथई जेको मुंहिंजे पेट में ॿार आहे मूसा जो मूसा उन खे माफ़ कयो आहे मूंखे न ऐं जेॾी उहो ॿारु पैदा थींदो मूंखे ख़बर आहे त हू मूंखे मारे छॾींदो न न दादली ईअं न आहे मां ॿार न आहियां थी न सभु कुझु सम्झां थी दादली इहे अजाया वहम आहिनि तुंहिंजा इहा ई हक़ीक़त आहे जेकॾहिं इहा हक़ीक़त आहे त पोइ तूं कोशिश कर मूसा ख़ान जी दिलि खटण जी मूसा जहिड़े ज़ालिम जी दिलि कॾहिं बि मेड़ नथी थी सघे तो छा न कयो आहे मूसा लाइ पर अॼु ताईं मूसा जा ज़ुल्म तो मथां घटि न आहिनि थिया दादली आख़िर त सम्झी वेंदो मरंदो मरी वेंदो पर मूसा इहा ॻाल्हि कोन सम्झंदो न न दादली अलाह मूसा खे ईमान ॾींदो तूं को बि ख़ौफ़ न कर ईमान ऐं रहम मूसा जे दिलि में कॾहिं बि न ईंदो बाक़ी कुदरत वारो मौत जेसि त पोइ का मुंहिंजी मूसा मां जान छुटे दादली चयमि त अजायो न सोच को बि ख़ौफ़ न कर हाणे मूंखे मौत जो को बि ख़ौफ़ न आहे त पोइ इहे सोचूं छा जूं मूंखे पंहिंजी सोच न आहे बाबा जी ॻणती आहे दादली मां तोसां वाइदो थी कयां तुंहिंजे पीउ खे मूसा ख़ान कुझु बि न चवंदो तूं सिर्फ़ु पंहिंजो पाण खे संभाल तुंहिंजे वाइदे मथां एतबार कयां थी हाणे वधीक तुंहिंजो कमु आहे बाबा खे जेकॾहिं मूंसां कुझु बि कयो त मां तोखे क़यामत ताईं बख़्श न कंदसि दादली तुंहिंजे बाबा खे कुझु बि न थींदो मां मूसा ख़ान खे चई छॾींदसि बसि ख़ुदा ख़ैर करे जो तुंहिंजो बाबा पाण न हेॾां जो रुख करे बाबा बि एॾो चरियो न आहे
जो मौत जी तरफ़ रुख कंदो। छा पियो ॾिसे खान? मुंहिंजे सम्झ में हिन जोड़े खां वधीक ॿियो को जोड़ो असांखे न मिलंदो। भले भले जो शे ई नाहे खान। ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं मैदान में लहंदा। बालूअ खां पुछी पक कयो, मेल जो बंदोबस्तु कयो अथई या न? मिलूं था बालूअ सां बि, छो त बालूअ खे बि आराम न हूंदो। सॼे मुल्क में परो घुमाए छॾियो अथई। कहिड़ी ख़बर? अॼु राति मिलूं था रईस बहादुर खान सां, हुनखे बि चऊं था ऐं बालूअ खे बि चऊं था त तर में परो घुमाए। बाबल साईं ॻाल्हि कबी चिटी जंहिंमें भितर न मिटी। मज़ो तॾहिं थींदो जॾहिं सभिनी जा मैदान में डांद लहंदा। तव्हां भली पंहिंजा डांद मैदान में लाहियो, असांजो को बि ख़्यालु कोन्हे। बाबल साईं जेकॾहिं गोए हाराइण खां डिॼो था त उहा ॿी ॻाल्हि आहे। अलाए कीअं तो बर्दाश्त कया हिते मिटी भितर। मां तव्हांजे तॾहिं ते आयो आहियां, तव्हांखे मुंहिंजी बेइज़ती करण जो को बि हक़ कोन्हे। हा, जेकॾहिं तॾहिं ते आयो आहीं त इहो कांव वारो टीको छॾ, कोयल वारी मिठी मिठी ॿोली ॻाल्हाए। साम्हूं जे तो जहिड़ी चिब बीठी हूंदी न त कांव वारा लफ़्ज़ त निकिरंदा नी। वैसे ही तमामु घणो पियो ॻाल्हाए। जेकॾहिं थोरी इजाज़त हुजे त हिनखे ॻाल्हाइण जी तमीज़ सेखारियां। देर न कर नजीब, देर न करे, हिनखे प्यार वारी पटी पढ़ाईसि। जेकॾहिं ठाह थियल न हुजे हा त हिनखे अहिड़ो सबक़ सेखारिया त मूसा ख़ान जे अॻियां कीअं ॻाल्हाइबो आहे। जेकॾहिं तव्हां इंसान आहियो न त मां बि इंसान आहियां, मूंखे बि ॻाल्हाइण जो पूरो ई हक़ आहे। अड़े न ॻाल्हि करे तो चिटी, न पितरो न मिटी, हाणे चवां तो त माट करे इहा ॼाड़ी न आण इहा ॼाड़ी। हली ता निकुर हल। इन जो मक़सद त तव्हां मैदान में कोन लहंदव, रिॼी वियो। बालू ॾाढो तो ॻाल्हाए बहादुर खान जी टेक ते, ॾाढो तो ॻाल्हाए। हाणे हले ता वञी पंहिंजा पेर पुख्ता कर। हा बाबल साईं, असांजा पेर पुख्ता आहिनि, पुख्ता। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो त इन मैदान में रुगो असां न आहियूं, असां सां गॾु हालार खान, दिलावर खान, ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो बाबल साईं, खान जा डांद बि मैदान में लहंदा ई। त पोइ कन खोले ॿुध बालू, हाणे मूसा ख़ान जा डांद बि मैदान में लहंदा। ॾिसूं त मैदान केर थो मारे, छो त मूसा ख़ान जो वेर बि कारीगर ते पेर आहे। कारीगर ते पेर। नजीब बाहि जोड़न जी तैयारी कर बाबा। ठीक है बाबा। यो मैदान मारणो आहे मैदान। करा जेतिरा ॾेखारो हुजे ॻाल्हि तई सिधी सही जन्नत त तूं मुंहिंजो साथ ॾींदी या न ॾींदी? कुछ न ॿुधाए हाणे मूंखे कहिड़ो तुंहिंजो अछो मुंहुं कयां, छा कयां? कहिड़ा जेतिरा ॾेखारो हुजे इन्हे मुईअ सकीना जी मिटी पलीत करणी आहे, जीअं हावेलीअ मां धिका ॾेई दिलावर ॿाहिरि कढेसि। न को दिलावर अहिड़ो आहे ई कोन जो न थोरी ॻाल्हि ते सकीना खे धिका ॾेई कढंदो, कॾहिं बि कोन कढंदो आहे। अड़ी जन्नत, ॻाल्हि थोरड़ी पर उन जी बाहि घणी ॿारणी आहे। मां छक जो बुनियाद विझी छॾियो त में छक जो बुनियाद, पर इन दिलावर खे मूं ते एतबार न ईंदो। ॿार पैसो सम्झंदो त मूंखां को पलव थी वठे पई, तंहिंजे करे चवां थी पई त तूं थोरी चुरच ॾेसि त जीअं बाहि भड़की पए। चरी माई, जॾहिं तुंहिंजी ॻाल्हि मथां एतबार कोन अथनि त मुंहिंजी मथां धूड़ एतबार कंदो। अड़ीअ धी, तुंहिंजे मथां एतबार करणो ई पवंदुसि एतबार। हल ॿुधाए त मूंखे छा करणो पवंदो? तोखे
न मुई न मां के बेगुनाह मथा एडो वडो इल्जाम नथी हणी सघां मुखां कोन पुजंदई ख़बर आहे मूंखे ख़बर आहे हा जेका तूं सती जती नेक निमाज़णिया मैं इहो कम न कंदसि न कंदसि खैरा कुछ सोच सोच हाँ खबर थई न खॾ ॿिए कंहिं लाइ खोट बि आहे त उहो माण्हू पाण उन में किरी पवंदो आहे तूं पाण किरंदी आहे हाणे ठहियो तूं ऐं मां खॾ में किरण खां ॾाढियूं आहियूं हा खॾ में थियूं किरूं पर माई कहिड़ो लाचार कोन्हे आउं नथी करे सघां हा जे तोखे लाचार कोन्हे न त मूंखे बि हिते तोखे रखण जो लाचार कोन्हे तोखे हाणे जो हाणे घर मां निकिरणो पवंदो हा निकिरो हितां निकिर चवाई थी पई छॾ बि वञी ताथे बणाई ताथे धिका खा छा कंदी तूं मूंखे नथ नथ ॿुधाए न हा ठीकु आहे ॾिस जाए वेही मुंहिंजो बि खाॿो हथ आहे सिंध ते राति मां बीह ते चिभड़ खे चवां थी पई त अचे तोखे खट खां वठी ॿाहिरि थो उछले अचे पियो जे न तुंहिंजूं ॼंघा ॿाहां टुटियूं न त मूंखे बि खैरां करे न मञजांइ छा छा हा छा चई वरी त चओ भागी जेकॾहिं हिन चिभड़ जूं टंगूं न भॻियूं आहिनि न त मुंहिंजो नालो बि जन्नत न आहे अची त ॾिसे हिते ॻाल्हाए त थी तूं टंगूं भञी खणी मुंडी मरोड़ेसि पर मां तोखे अॼु राति इहो कमु करे ॾेखारींदसि हा ॾिस जाए वेही टोटी खायो बीठी अथव जेकॾहिं तो वारो भाउ हिते आयो आहे न ॾिस त कीअं थी साह कढांसि मुक ई हिकिड़ी हणंदीसांसि मोह बासी बि न ॾेई सघंदो इहे खुरड़ियूं पयूं लॻंदसि हा हाणे हथ धोई भाउ जे पोयां पई आहे तूं टाणा माणा करे ताल पखाल करे हुनखे पई थी रिझाए बाक़ी जेकॾहिं इहे त ॾिसंदासीं दिलि आहे जेको तुंहिंजे चवण रही हा हा करे अची थो वञे छा था समझो बहादुर खान असांखे संग ॾींदो बाबा इज़त त वॾी ॾिनई मगर हिन मूं इहो नथो चई सघिजे त को असां सां मिट्री बि कंदो पर अदा कहिड़ी ॻाल्हि जे करे हैसियत में मिल्कियत में ताक़त में असां बहादुर खान खां घणा आहियूं पर चवनि था त बहादुर खान जी भेण पढ़ियल लिखियल आहे चवनि था त बहादुर खान जी भेण पढ़ियल आहे त पोइ भाॼाई अणपढ़ियल मां बि न आहियां हाकिम खान तव्हांजे ज़हन में वॾेरा शाही समायल आहे ऐं बहादुर हिकु आज़ाद माण्हू आहे बहादुर खान पंहिंजी भेण खे यूनिवर्सिटी ताईं तालीम ॾिनी ऐं हाणे हू कीअं चाहींदो त मां भेण जो रिश्तो हिकु अहिड़े शख़्स खे ॾियां जेको वरी हुनजी भेण खे कोटनि में बंदि करे छॾे अदा वॾा हिन हवेली में कहिड़ी बंदिश आहे हकीम खान सां पंहिंजे औरतुनि खे हवेलीअ खां ॿाहिरि निकिरण जी इजाज़त ॾियूं ई कोन था पोइ ही क़ैद न आहे त ॿियो छा आहे अदा वॾा ही क़ैद न आहे जेकॾहिं औरत खे असां पर्दे अंदरि रखूं था ऐं तव्हां हुनखे क़ैद सम्झो था हाकिम खान औरत हुजे या मर्द पर जो हुनजो ज़मीर ज़िंदा आहे न त भली सरे बाज़ार बि हुजे समझ त उहा पर्दे में आहे पर जंहिंजो ज़मीर मरी थो वञे भली हुनखे 7 कोटनि में बि बंदि करे रख न त उहा बेहयाईअ खां वणंदी कोन भला ॿियो कुझु खणी अचां न बस करार थी वियो अदावरा अलाह से तव्हांजी वॾी इज़त कई आहे तव्हांजा हथ तमामु ढुका आहिनि जेकॾहिं तव्हां कोशिशि कंदो त इहो रिश्तो मिली वेंदो